जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो हार्दिक स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे चकरभाटा बिलासपुर छत्तीसगढ़ मां चेटीचंड जो पर्व प्रेम भक्ति श्रद्धा सादगीअ सां मनायो वियो। श्री सिंधु अमरधाम आश्रम श्री झूलेलाल मंदिर पीठाधीश्वर परम पूज्य संत शिरोमणि लालदास साईं साहिब जी जो चेटीचंड में सभी देशवासियों खे वाधायूं ॾिनी। श्री झूलेलाल मंदिर में कार्यक्रम की शुरुआत सुबह जो 8 बजे कई वई। साईं जी पंहिंजे परिवार सगत पहुंची करे झूलेलाल बाबा गुरमुखदास जी फोटो ते पंचामृत सां स्नान कराए नया वस्त्र पाए करे 9 बजे आरती करे अरदास कई ऐं पल्लो पायो। उन खां पोइ प्रसाद वितरण कयो वियो। 11 खां 12 बजे ताईं भजन कीर्तन कयो वियो ऐं बहिराणे साहिब जी पूजा 2 बजे कई वई। उन खां पोइ मंदिर मां निकिरी करे बाबा गुरमुखदास चौक थींदे उहे तालाब पहुची करे विधि पूर्वक बहिराणे साहिब जो विसर्जन कयो वियो। अखंड जोत बि जलायो वियो ऐं उन खां पोइ उहो तरायो वियो। पूरे विश्व लाइ अरदास कई वई, पल्लो पायो वियो। भगवान झूलेलाल सां प्रार्थना कई वई कि इहा कोरोना महामारी पूरे विश्व मां माण्हुनि खे बचाए, सभई स्वस्थ रहनि, आपस में भाईचारो रहे, सभिनीनि में प्रेम रहे ऐं देश खुशहाल रहे। साईं जी ने संदेश ॾिनो कि सभई भक्तजन शाम जो 5 बजे जल जे सामने अखो पाए करे ऐं तयारी रखे करे भगवान झूलेलाल सां प्रार्थना करे 6 बजे पंहिंजे पंहिंजे घर जे ॿाहिरि 5 दीपक जलाए ऐं 7 बजे पंहिंजे भगवान झूलेलाल जी आरती करे। इन सां सभई खुशहाली रहंदा ऐं कोरोना बीमारी सां दूर रहंदा। हीअ प्रार्थना करे भगवान झूलेलाल कि तव्हां सभिनीनि जो भलो कंदा। त सिंधु संगम परिवार जी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे चेटीचंड जी करोड़ करोड़ वाधायूं। सभई ख़ुशि रहो, सभई तरक़ी कंदा रहो ऐं पूरे विश्व मां इहा कोरोना महामारी जल्दी ई वञे। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।